नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठियूं हिते अहम ख़बर शामिल कयूं। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। इहा अहम ख़बर अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। यह अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मकानी चूंड जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग अमल शुरू थी वई आहे। वोटर्स जो कतारूं लॻल आहिनि। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जो कतारूं लॻल आहिनि। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। नाज़रीन अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे सखर मां। असां सां धरती न्यूज़ जो रिपोर्टर मोरडो मेहर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मोरडो मेहर, आगाह कजो सखर जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, सखर में जो है मकानी चूंडनि जो पहिरें मरहले के हवाले से सखर में वोटिंग जो अमल जो है वो शुरू थी वियो आहे। मकानी चूंडनि के हवाले से एक सखर ज़िले काउंसिल है जेका 42 यूनियन काउंसिलन से बदल है। एक म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका 32 यूनियन कमेटियुनि ते मुश्तमिल है। 2 म्यूनिसिपल कमेटियूं रोड़ी, पन्नो अकल आहिनि। 6 टाउन कमेटीज़ जीएछा, मकीशा, निसार अहमद सिद्दीकी, बागड़जी, कंदरा, सालिया पट ते शामिल है। जेका है 1700 खां वधीक उम्मीदवार आहिनि जेके पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो आज़माए रहिया आहिनि। मैदान ते लथल आहिनि। उन्हनि खे 8 लख खां वधीक वोटर जेके आहिनि पंहिंजा नुमाइंदा जेके आहिनि चूंडींदा। हिन वक़्तु जेको आहे सिक्योरिटीअ जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 3 SSP जेके आहिनि सिक्योरिटीअ जी निगरानी करे रहिया आहिनि। SSP सखर सिंघार मलक, एंटी करप्शन SP मुनीर खोड़ो, SSP अब्दुल्ला मेमण ऐं 2000 खां वधीक जेके आहिनि पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। मकानी चूंडनि जे ईंदड़ इलेक्शन के हवाले से 647 टोटल जेके आहिनि ज़िले के अंदर पोलिंग स्टेशन कायम कई हुई हैं, जिनमें 124 इंतहाई हसास, 249 हसास ऐं 274 जेके नॉर्मल पोलिंग स्टेशन आहिनि। वोटन जो अमल जारी है। इंतहाई जेके हसास पोलिंग स्टेशन आहिनि उते
सीसीटीवी कैमराऊं बि लॻायूं वयूं आहिनि ऐं सिक्योरिटी जेका आहे उहा सख़्तु कई वई आहे। हिन वक़्तु जेको आहे पोलिंग जो अमल जेको आहे उहो मुकमल तौर ते शुरू थी चुको आहे ऐं वोटनि जो अमल जारी आहे। जी ठीक है, बड़ी मेहरबानी मोड़ो मेहर तफ़सील ॾिना असां अपडेट जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन अवांखे आगाह कयूं पिया सिंध जे मकानी चूंड जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अवांखे आगाह कयूं पिया सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन हिकु भेरो ॿीहर सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदा रहूं था। इन वक्त असां सां खैरपुर में धरती न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग टेलीफोन लाइन ते मौजूद है। अली अकबर, आगाह कजो खैरपुर जी सूरत हाल जे बाबत। खैरपुर में पोलिंग जो अमल जो है वो शुरू थी वियो है। वोटर वॾी तादाद में पोलिंग स्टेशन ते पहुचण जो है वो शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते मां तव्हांखे ॿुधाईंदो त बिजली बंदि हुजण करे वोटरनि खे जेके ॾुखायूं आहिनि उहे दरपेश आहिनि। जॾहिं त मां सिक्योरिटी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर में सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त खैरपुर ज़िलो जेको आहे उहो इनखे हसास करार बि ॾिनो वेंदो आहे। कुझु इलाइक़ा जेके आहिनि खैरपुर जा जीअं तालको कोटजी आहे या तालको फैज़गंज या गंबटारो इलाइक़ो जेको आहे उनखे हसास करार बि ॾिनो आहे। पर इन सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई जेके आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त वोट कास्ट करण वारो जेको अमल आहे उहो बि जारी आहे। जी ठीक है, बड़ी मेहरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। अवांखे इलेक्शन जी सूरत हाल खां आगाह कंदा हलूं। सिंध जे मकानी चूंडनि में पहिरें मरहले जे 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जो कतारूं लॻल आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि में जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। या अहम ख़बर असां शेयर कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल। नाज़रीन अवांखे आगाह कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इन हवाले सां असां ॾेहरकी मां अपडेट मालूम कंदासीं। धरती न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी आगन शर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। काज़ी आगन, इन हवाले सां आगाह कजो हिन वक़्तु ॾेहरकीअ जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, ॾेहरकी जी जेको आहे 150 पोलिंग स्टेशन ते हिन वक़्तु जेको वोटिंग जो अमल आहे वो शुरू थी चुको आहे। वोटर जेको आहे वॾे तादाद में हिते पहुची करे पंहिंजे उम्मीदवारनि खे वोट कनि पिया। हिन वक़्तु 150 पोलिंग ॾेहरकी आहे उते वोटिंग जो अमल जारी आहे। ऐं ॾेहरकी में सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त बस 250 खां वधीक पुलिस एहलकार जेके आहिनि जेको पोलिंग स्टेशनूं आहिनि उते सिक्योरिटी फराइज़ सर अंजाम ॾियनि पियूं। ऐं हीउ जेको पोलिंग जो अमल आहे इहो शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। ऐं हिन वक़्तु जेको आहे वॾी तादाद में वोटर हिते पोलिंग स्टेशन ते मौजूद आहिनि जेके वोट कास्ट करे रहिया आहिनि। ऐं जेके अमलो आहे हिते शिकायतूं करे पियो। हिते बिजली जो जेको न हुजण ऐं गर्मी जी शिकायतूं अमलो करे पियो। ऐं हिन वक़्तु पोलिंग जो अमल ॾेहरकी जी तमामु पोलिंग स्टेशननि ते जारी आहे। जी ठीक है, बड़ी मेहरबानी काज़ी आगन शर तफ़सील ॾिना। नाज़रीन अवांखे आगाह कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अवांखे आगाह कयूं पिया सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मिरपुखास डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सिंध जे
मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, अमीरपुखा डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि। या अहम ख़बर अवां सां शेयर कयूं नाज़रीन। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, अमीरपुखा डिवीज़न में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। नाज़रीन मूंखे आगाह कई पिया। सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु असां सां उमरकोट मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंभार टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सुहेल, आगाह कजो, उमरकोट जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल मैं ॿुधाईंदो बल्दियात इलेक्शन जो जेको पहिरियों मरल अमरकोट सिंध जे मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि में जेके पोलिंग जो अमल शुरू थियो। अमरकोट ज़िले जी मुख़्तलिफ़ जेके पोलिंग स्टेशन ते हिन महिल जेके पोलिंग जो अमल शुरू थियो। वॾे तइदाद में वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण जे लाइ जेके पोलिंग स्टेशन ते पहुचनि। पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां अंदरि जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे सख़्तु कया आहिनि। ख़ासि पोलिंग जी निगरानी जे लाइ रेंजर्स ऐं पुलिस जे जवाननि खे हाइलाइट कयो। मुख़्तलिफ़ जेके पोलिंग जी CCTV जेके कैमरानि ज़रिए निगरानी कई पई। त ॿुधाईंदो अमरकोट ज़िले में 1841 जेके पुलिस हलकारनि जी पुलिस ऑफिसरनि जी ड्यूटियूं लॻियूं। टोटल 441 जेके पोलिंग आहिनि उहो जेके आहिनि क़ाइमु कयूं। तंहिंमां 417 असास पोलिंग, 159 जेके इंतिहाई असास, 155 जेके पोलिंग आहिनि उहे नॉर्मल असास करार ॾिनियूं आहिनि। अमरकोट जेके आहिनि SSP अमरकोट मुखिया ख़ासि अमरकोट जेके असास पोलिंग आहिनि उते जेके CCTV कैमरानि जी निगरानी कई वेंदी। पाक जेके रेंजर्स जे जवाननि खे अलर्ट कयो। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन पुलिस जी जेकी नफ़री आहे उहो मुक़ररु कई। हिन महिल जेके उहो पोलिंग जो अमल शुरू थियो आहे। मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में जेके उहो वोटर आहिनि उहे जेके उहो पंहिंजे वोट जो हक़ जेके इस्तेमालु कयल पोलिंग स्टेशन ते पहुचनि पिया। हिन महिल जेके उहो वोटिंग जो अमल शुरू आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सुहेल कुंभार, तव्हां तफ़सील ॾिना। अव्हांखे आगाह कई नाज़रीन, सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे अपडेट जो सिलसिलो जारी ॾींदा हलूं पिया। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, अमीरपुखा डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि ऐं सिंध जे मकानी चूंडनि में पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कई पिया, सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अपडेट ॾींदा हलूं पिया नाज़रीन। अव्हांखे सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। अव्हांखे आगाह कई पिया, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, अमीरपुखा डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। वोटर्स जूं कतारूं लॻल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻवान पंहिंजे वोटर्स खे पोलिंग स्टेशन तरफ़ वठी वञी रहिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं पिया, सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं अमीरपुखा डिवीज़न में पोलिंग शुरू थी वई आहे। नाज़रीन अव्हांखे आगाह कई पिया, सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु असां राब्तो कयो आहे मोरो जो रिपोर्टर सादिक अली ज़रदारी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सादिक अली, इन हवाले सां आगाह कजो, हिन वक़्तु मोरो जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल मोरो जो इन वक़्तु जेके वोट जेके आहिनि शुरू थी विया आहिनि, इलेक्शन शुरू थी विया आहे, जंहिंमें तालका मोरो जो 36 तालका सिटी जा 23 वार्ड 14 यूनियन काउंसलर आहिनि, जंहिंमें तालका में कुल वोटनि जो तइदाद 2,16,549 आहे, जंहिंमें 1,15,653 मर्दनि जो आहे, जॾहिं त मर्दनि जो औरतनि जो 1,09,04 औरतनि जो वोटनि जो मेंबर ऐं शामिल आहिनि, जॾहिं त कुल पोलिंग पोस्टुनि जो अंग 158 आहे। पोलिंग स्टेशन जो अंग 158 आहे। इन सिलसिले में
ठीक है, वॾी महिरबानी सादिक अली ज़रदारी अवां सां अपडेट जो सिलसिलो जारी रखंदा आहियूं। नाज़रीन, सिंध जे मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुखा डिवीज़न जे 14 ज़िलनि में हिन वक़्तु पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। वोटर्स जूं क़तारूं लॻल आहिनि। आगाह कयूं पिया नाज़रीन सिंध जे मकानी चूंडनि जे बाबति। मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे मकानी चूंडनि जे 14 ज़िलनि में पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। सिंध जे 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। अवां खे आगाह कयूं पिया पोलिंग सुबुह 8 वॻे शुरू थी चुकी आहे, जेका शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदी। 9000 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि। मजमूरी तौर ते 21298 उम्मीदवार में मुक़ाबिलो थींदो ऐं 946 उम्मीदवार जेके आहिनि से बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। यूनियन काउंसिल्स ऐं यूनियन कमेटीज़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी 887 गॾियल सीटनि मां 135 सीटनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। इन हवाले सां असां सूरत हाल मालूम कंदासीं। कोटलालू मां शेर मोहम्मद मरी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। शेर मोहम्मद, आगाह कजो हिन हवाले सां। जी बिल्कुल, बलदियाती इलेक्शन के हवाले से जेके यूनियन काउंसिल उमन राजपर, यूनियन काउंसिल रज़ाबाद, यूनियन काउंसिल पुनल राजपर, यूनियन काउंसिल कोटलालू समेत जेके कुछ हिस्सा जेके कोटलालू थानी हद में चंदा यूनियन काउंसिल भांगू भेण, उनमें जेके 23 पोलिंग स्टेशनूं जेके कायम कयूं आहिनि उन हवाले से जेके पोलिंग स्टेशन में 2 पोलिंग स्टेशनूं जंहिंमें शबीराबाद ऐं दीन मोहम्मद मरी जेके आहिनि उन्हनि खे जेको इंतहाई हिसाब करार न आहे। उनके अलावा जेके बकाया 21 पोलिंग स्टेशनूं आहिनि उहे जेके हिसाब करार ॾिनियूं आहिनि। हिन वक़्तु जेको पोलिंग जो अमल जेको जारी सारी आहे ऐं सिक्योरिटी जा जेके आहिनि इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु जेको कुझु जायुनि ते उमन जेको वार्ड नंबर 1 आहे उन में जीबीए जे उम्मीदवारनि पारां ऐं उनखे अलावा वोटरनि पारां शिकायतूं अची रहियूं आहिनि त असांजा जेके वोट न करण न पिया वञनि या असांजे वोटर खे रोके थो वञे। जेकॾहिं असां उन मामले खे पंहिंजे तरीक़े सां जंहिं महिल ॾिसण जी या चेक करण जी कोशिशि कई त असांखे को अहिड़ो मंज़र नज़र न आयो जंहिंसां को उम्मीदवार या वोटर कंहिं वोटर ते असरअंदाज़ थिए। जी ठीक है, बड़ी मेहरबानी शेर मोहम्मद मरी अवां तफ़सील ॾिना। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया सिंध में मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में पोलिंग अमल शुरू थी चुको आहे। सखर, लाड़काणू, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुखा डिवीज़न जे 14 ज़िलनि में मकानी चूंडनि जे पहिरीं मरहले में पोलिंग अमल शुरू थी चुको आहे।